नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदासीं त न्यूज़ सईदाबाद प्रेस क्लब के सदर ऐं आवाज़ टीवी के रिपोर्टर कासिम कमरानी समेत 4 सहाफ़ियुनि ते हमले ख़िलाफ़ सॼी सिंध जियां सकरन में भी सहाफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है गुलाम कादिर चांडियो। जी गुलाम कादिर, बड़ीहक में सईदाबाद में नामालूम जवाबदारन पारां सईदाबाद प्रेस क्लब के सदर कासिम कमरानी समेत 4 सहाफ़ियुनि ते तशद्दुद खिलाफ़ सिंध समेत अज सकरन में सहाफ़ी और सिविल सोसाइटी और सोशल वर्कर और सोशल मीडिया के मानू अज शरापा एहतजाज अज हिते सकरन में थियल एहतजाज जो नेशनल प्रेस क्लब पारा ऐलान हलो उन एहतजाज में हमदर्द जो सरवान गुलमद रिंद समेत सकरन जा सहाफ़ी और सिविल सोसाइटी मानू शरीक आहिनि। अचो तो उन्हनि खां पुछूं त सईदाबाद में थियल हमले खिलाफ़ वो छा था चवनि। त हिकिड़ी सहाफ़त हिकिड़ो आवाज़ आहे, वो अख़बार के ज़रिए हुजे, टीवी के ज़रिए हुजे या मीडिया के ज़रिए हुजे, उनके कदें भी अड़े तरीक़े से कुचलण या अड़े तरीक़े से उनके दबाइण ये असीं सख्त मज़म्मत कयूं था। असां कासिम कमरानी जे हमले की मज़म्मत कयूं था ऐं आला अमलदारन खां इहा घुर कयूं था त जेके भी इन कुदे अमल में जेके मुलविज़ आहिनि उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। सहाफ़त जेको आहे सो रियासत जो चौथों थंबो हूंदी आहे ऐं यकीनन जंहिं भी बिल्डिंग जो कंहिं भी इमारत जो जेकॾहिं थंबो कमज़ोर थिए तो मां सम्झां थो उहा इमारत भी कमज़ोर थी वेंदी आहे। त न्यू सईदाबाद के सहाफ़ियुनि ते हमलो सहाफ़त ते हमलो आहे ऐं सहाफ़त जो चौथों थंबो आहे। यकीन इन सां रियासत कमज़ोर थींदी, इन करे रियासत के घुर्जे तो वो पाण के कमज़ोर करण खां बेहतर आहे तो पंहिंजो बचाव ॻोल्हे ऐं जिन भी सहाफ़त ते हमलो कयो आहे उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए। सिंध में सहाफ़ियुनि जॾहिं भी हक़ सच की ॻाल्हि कई आहे तो उन ते हमला करे उन्हनि खे शहीद कयो आहे। उहे उन जो ई नतीजो उहे बाअसर माण्हू उहे दागी दूरियूं आहिनि जीअं न्यू सईदाबाद जे 4 सहाफ़ियुनि खे हमलो करे जेको आहे सो सख़्त ज़ख़्मी कयो आहे। जॾहिं त मटियारियो SP अञा ताईं उन जो को भी नोटिस नथो ॾे, न का FIR दाख़िल कई आहे, न ई जवाबदार गिरफ़्तार कया। असीं पुरज़ोर इन लफ़्ज़नि में मज़बत कयूं था। न्यू सईदाबाद में जो असांजे सीनियर दोस्त कासिम कमरानी और उनके दोस्तन ते बुज़दिलाणो जो हमलो कयो रात के अंधेरे में ऐं उन्हनि खे जेको आहे तशद्दुद जो निशानो बणायो। यकीनन सहाफ़ी पंहिंजो आहे हक़ सचो आवाज़ बुलंद कनि था ऐं पोइ उन्हनि खे जेके उहे अंसर आहिनि जिन के मंदरियाम ते आंदो थो वञे, जिनजा करतूत, जिनजा कारनामा, जिनजी करप्शन, पोइ बोतार की सोच हुजे वा वॾेर की सोच हुजे वा कामोर जी सोच हुजे तो पोइ यकीनन उहे सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ थियनि था। अफ़सोस इन ॻाल्हि ते आहे त न्यू सईदाबाद जी जेका पुलिस आहे या SP साहब है वो इन वक्त ताईं ख़ामोश आहिनि ऐं को भी माण्हू गिरफ़्तार न थियो आहे। त असांखे इन ॻाल्हि जो इहो भी अफ़सोस आहे त जेके सीनियर सहाफ़ी असांजा दोस्त आहिनि उन्हनि ते कातिलाणो हमलो थियो आहे ऐं इन अञा छा पुलिस इंतज़ार में आहे त उन्हनि ते को ॿियो हमलो थिए, उन्हनि खे को जानी नुक़सान पहुचे त पोइ उन्हनि जा जेके जवाबदार आहिनि गिरफ़्तार कया वेंदा। त असांजो मुतालबो आहे त फिल फौर जेको आहे पुलिस खे घुर्जे त न्यू सईदाबाद में उन्हनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए। ॿी सूरत में असां सहाफ़ी जेके आहियूं उहे सरापा एहतजाज हूंदासीं। जीअं हिते आयल एहतजाज मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके न्यू सईदाबाद प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि ते हमलो थियो आहे उहो आज़ाद सहाफ़त ते हमलो आहे। ऐं तव्हांजे मटियारी SSP खे घुर्जे त फौरी तौर इन मामले जो नोटिस वठी जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर जेको गिरफ़्तार करे उन कैफ़रे किरदार ताईं पहुचाए।